नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो शहर में अथूंग रोड ते कादरू शहर जे भरिसां शमा जोगण जी वालदा, जेको कुझु अरसे सां कैंसर जहिड़े मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिंजो घर वारनि वस आहर मुख़्तलिफ़ अस्पताल में इलाज कयो। गुरबत सबबि संदसि घर में हाणे कुझु बि कोन रहियो आहे, जंहिं करे शमा पंहिंजी अमड़ जो इलाज कराए न सघी आहे। हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीछे सालन सां कैंसर आहे। रात जी मूंखे जाम तकलीफ़ आहे, जाम जेतिरी चवनि एतिरी। बच्चा वीचारा घणेई मुंहिंजो इलाज करायो, हींअर मूं वटि पैसा न को ॿिया हथ ॿधाए चवां थी। जेके पाल्टियूं आहिनि, जेके सरहंद माण्हू आहिनि, उन्हनि जे अॻियां हथ ॿधां थी त मुंहिंजी मदद करे वञो, मुंहिंजी मदद करो। अल्लाह तव्हांजी मदद कंदो। 6 सालनि सां बीमार आहे, पर असांखे ख़बर कोन हुई त इनखे कैंसर आहे। असां हींअर 6 सालनि सां ई बीमार आहे। पोइ हींअर असां 6 महीननि सां इहो टेस्ट कराई आहे। हा, त हिन में टेस्टूं यकियूं हलियूं पिए, माना 2 महीना यकी टेस्टूं हलियूं। असां पोइ उन हिसाब सां छा नालो टेस्टूं आयूं, हुन में कैंसर ॿुधाइजे डॉक्टरनि कैंसर आहे। अच्छा, कैंसर जी ख़बर पवण खां पोइ, तस्दीक थियण खां पोइ तव्हां किथे किथे जो इलाज करायो? असां बसि हिकु नूरीन अस्पताल नवाज़शाह में करायो। मूंखे कंहिं बि मदद कोन कई आहे दादा। हा, मूंखे पार्टी वारनि कोन मदद कई आहे, कंहिं बि मदद कोन कई आहे। बसि हा करनि था, हा तुंहिंजी मदद करूं था ईअं चवनि पिया, पर मदद कोन पिया करनि। सदा असां चाहियूंसि था त असांखे MNA MP ऐं आर्मी खे सभिनी खे असां चाहियूं था, जेके वस वारा आहिनि असांजी मदद करनि, असांखे इंसानियत जो नातो रखनि था त असांजी मदद करनि। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजो केरु कोन आहे, असां बेवस माण्हू आहियूं, केरु कमाइण वारो कोन आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त असीं ग़रीब आहियूं, असां तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत वसवारनि खे मदद जी अपील कयूं था, जीअं असांजी अमड़ जी ज़िंदगी बची सघे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।